कराची जे मेमणगोट में पुलिस ऐं वकीलन विच में थियल तकरार जो मेमणगोट थाणे ते मुबैना फुर ऐं तशद्दुद जा धार केस दाख़िल कया विया आहिनि। मेमणगोट में पुलिस ऐं वकीलन विच में हलंदड़ तकरार नओं रुख अख्तियार करे वियो आहे। मेमणगोट पुलिस मुबैना फुर ऐं तशद्दुद जा ॿ अलॻ केस दाख़िल करे छॾिया आहिनि। पुलिस मूजिबि पहिरियों केस थाणे मेमणगोट में मदई तालिब हुसैन वल्द अब्दुल कादिर जे फरियाद ते दाख़िल कयो वियो। FIR मूजिबि 6 मार्च जी राति लॻभॻि 2:30 वॻे रमज़ान शेख जोगी ॻोठ में क़ाइम हुसैन केटल फार्म ते हथियारबंदनि हमलो कयो। हिकु शेज़ोर सुज़ुकी पिकअप ऐं कुझु अल्टो गाॾियुनि में सवार लॻभॻि 20 खां 25 हथियारबंदनि फार्म में दाख़िल थी चौकीदारनि खे यरगमाल बणाए सामान फुरे विया, जिन में 37 नंढियूं वॾियूं गुलाबी नस्ल जूं ॿकरियूं, क़ीमती तोतनि जा 20 जोड़ा, बिजली जा केबल कॉइल, मशीन, ग्राइंडर, 4 सोलर लाइटूं, हिकु एयर गन, 13 मोबाइल फोन ऐं लॻभॻि 70,000 रुपया रोक रक़म खणी विया। जवाबदार चौकीदारनि खे ॿधी फुरियल सामान गाॾियुनि में विझी फरार थी विया। FIR में इहो बि ॼाणायो वियो आहे त कुझु जवाबदार वकीलनि जे लिबास में हुआ। जवाबदार हिक ॿिए खे आतिफ अब्दो, अतीक, फैज़ान ऐं अली जे नाले सां सॾे रहिया हुआ। ॿिए तरफ़ मेमणगोट थाणे जे सब इंस्पेक्टर साजिद महमूद जे मुतहद SHO मेमणगोट जावेद अब्दो समेत ॿियनि पुलिस एहलकारनि ते तशद्दुद जो 14 ॼणनि ते पिणु केस दाख़िल कयो वियो आहे।